गलाए वठो तो पोइ आऊं गलाए सुभान अल्लाह जेॾी महिल थकिजो पोइ ॿुधाइजो दुरूद मुझे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि एक दफ़ो ॿीहर ज़ोर शोर मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि الطيبين الطاهرين وصحبه الحادين المهديين أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم بسم الله الرحمن الرحيم ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين وكان الله بكل شيء عليما صدق الله مولانا العلي العظيم सुभान अल्लाह पारो चा व्याप घणा परम जो पुनो सिर सबिन अल्लाह पारो चा व्याप घणा परम जो पुनो सिर सबिन चांगे ते चढ़ी करे हू त कंदो बढ़ बिहन मणे मथा माज़ूरियुन भूत खरीदो हथड़ा मथा माज़ूरियुन भूत खरीदो हथड़ा पर तुझो चेहरो चंद्र खां मुझा महबूब सोना तुझो चेहरो चंद्र खां वध जानिब जलवेदा सोना तू संसार जी सोना तू संसार जे सोनन जा सरदार कराइज दीदार दिल पर साईं पर सूरत सीरत सजण जी बिल्कुल बेमिसाल
कुछ समझ में अचे पियो हले न लाउडर आहे, हिन जो आवाज़ थोरो वधाए छॾीस, हितां आवाज़ वधाए छॾ, जेतिरियूं ॿुझूं अथई सभु खोल, अलाह मदीनो ॾेखारी। सूरत सीरत सॼण जी बिल्कुलु बेमिसाल, थियो न को थींदो मुंहिंजे जानिब जियां जमाल, ओ लहे सार सभिनि जी जेको राजन जो रखवाल, कसम ते आगाल जहिड़स कोन जान में, कसम ते आगाल साईं जहिड़ो न को जग में, सल्लल्लाहु अलैहि या रसूल शरीफ जा हुजूर मुसलमानो, अज जामा मस्जिद में ये महफिल फ़कीर रिज़वान जे वालिद जे इसाले सवाब लाइ कोठाई वई आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हे महीनो इस्लामी महीननि में सफ़र शरीफ जो महीनो आहे। सफ़र जी बि पछाड़ी आहे, मथां रबीउल अव्वल जी आमद आहे। सुभान अल्लाह। हिकु तरफ़ मदीने वारे साईं जे आमद जी ख़ुशी आहे, ॿिए तरफ़ अखरे वारनि जी दिलजाणी आहे, ॿिए पासे इश्क वारनि जी मजलिस आहे। पोइ अचो त पंहिंजे यार जूं ॻाल्हियूं कयूं। सुभान अल्लाह। मिसाले सवाब बि हुजे त मदीने वारे साईं जो ज़िक्र बि हुजे। सुभान अल्लाह। अज़ुल खीर में खंड। केॾा न ख़ुश नसीब आहिनि उहे इंसान जेके जहिड़ा आहिनि त मदीने वारे साईं जी मोहब्बत में जे मरी वञनि तॾहिं बि मदीने वारे साईं जो ज़िक्र बि थिए। केॾी न ख़ुशबख़्ती आहे उन्हनि जे लाइ जेके जहिड़ा रहनि तॾहिं बि मदीने वारे साईं जे ज़िक्र सां, दुरूद सां, महबूब जी याद सां जे मरी वञनि त उन्हनि जा बच्चा बि मदीने वारे साईं जो ज़िक्र कनि ऐं करनि। दुआ कयो त अल्लाह करीम अव्हांखे मूंखे बि अहिड़ो औलाद रब नसीब करे जेको असांजे वञण खां पोइ बि मदीने वारे साईं जो ज़िक्र करे। मदीने वारे ताजदार फरमायो पंहिंजे औलादनि खे टिनि ॻाल्हियुनि जो सबक़ सेखारियो। मुंहिंजे कुर्बन वारे करीम आका फरमायो, हे मुंहिंजी उम्मत वारो, अव्हांखे सबक़ थो सेखारियां त अमीं पंहिंजे औलाद खे टिनि शयुनि जी तरगीब ॾिजो, तालीम ॾिजो, उन्हनि खे उहा शइ सेखारिजो। पुछो वियो या रसूल अल्लाह, इहे टे शयूं कहिड़ियूं आहिनि? साईं फरमायो त पंहिंजे औलाद खे क़ुरान जी तालीम ॾिजो, पंहिंजो औलाद क़ुरान सां गॾु रहाइजो, क़ुरान जी तालीम हुजे उन्हनि जे ज़हननि ऐं उन्हनि जी दिलनि में क़ुरान जो नूर हुजे। पोइ जिथे बि तव्हांजो औलाद रहंदो अल्लाह जे क़ुरान सां गॾु हूंदो त अल्लाह हुन खे इज़त वारो बणाए। या रसूल अल्लाह, ॿियो साईं फरमायो त पंहिंजे औलाद खे मोहम्मद मीर जी मोहब्बत सेखारिजो। चइबा करे या रसूल पंहिंजे औलाद खे माल जी, अयाल जी, घर जी, ओड़े पाड़े वारनि जी, वॾनि नंढनि जी तहज़ीम त सेखारियो। वॾनि सां कीअं ॻाल्हाइबो, नंढनि सां कीअं ॻाल्हाइबो, पंहिंजे अब्बे जो कीअं एहतराम कबो, अम्मा जी कीअं इज़त कबी, यारनि सां कीअं गॾु उथबो वेहबो, ॻोठ वारनि सां, पाड़े वारनि सां कीअं उथबो वेहबो। तव्हां
इहो सभु सेखारियो पर इन सां गॾु मदीने वारे साईं फरमायो त पंहिंजे बच्चन खे मुहम्मद जी मोहब्बत सेखारींदा वञो सुभान अल्लाह छाजेला जो मोहम्मद जी मोहब्बत हूंदन मोहम्मद मीर जो चवण वठंदा त अब्बे जी बि तज़ीम कंदा त अम्मा जी बि इज़त कंदा उन्हनि खे ख़बर आ त असांजे नबी असांखे सेखारियो आ त पीउ जी इज़त कयो पीउ जन्नत जो विचो दरवाज़ो आ त अम्मा जे कदमनि जे हेठां रब जन्नत रखाई आ साईं फरमायो टी ॻाल्हि हीअ सेखारियो जो पंहिंजे बच्चन खे मुंहिंजे अहल बेतन इमाम हसन ऐं हुसैन मुंहिंजे घर वारनि जी इज़त सेखारियो सुभान अल्लाह असीं सुन्नी खुश नसीब आहियूं असीं सुन्नी आहियूं जन्नत जी मुन्नी आहियूं असीं सुन्नी आहियूं असीं खुश नसीब आहियूं जो असां मदीने वारे साईं सां मोहब्बत कंदा आहियूं त उन्हनि जे बच्चन सां बि मोहब्बत कंदा आहियूं जॾहिं महफ़िल थींदी आहे त उन महफ़िल जी शुरूआत बि क़ुरान सां कंदा आहियूं क़ुरान जूं लोलियूं बि ॾींदा आहियूं पंहिंजो इनाम बि ठारींदा आहियूं ऐं पोइ चवंदा आहियूं सल्लल्लाहु अलैहि फुरकान हमीद जी हिकड़ी आयत शरीफ तिलावत कई इन आयत जे अंदर रब करीम मदीने वारे पीर जो शान बुधायो आहे ॾिसो आऊं हेॾो पंथ करे मोरे मां हला आयो आहियां हलंदा घुमंदा तव्हीं मुड़ा ॾिसो मदीने वारे साईं जो शान रब बयान पियो करे अल्लाह मालिक खालिक राज़िक मदीने वारो साईं उन्हें जो बांधो उन्हें जो पैदा कयल आहे मदीने वारो साईं अल्लाह नाहे रब नाहे पर रब खां जुदा बि नाहे जेॾी महिल मदीने वारे ढोलण जी ॻाल्हि ईंदी आहे आमिना जे लाल जी ॻाल्हि ईंदी आहे जी अबा जेॾी महिल मदीने वारे साईं जी ॻाल्हि ईंदी आहे त रब करीम मदीने वारे साईं जो शान पाण बयान कंदो आहे दुनिया में मुर्शिद जी तज़ीम तकरीम उन्हें जो शान मान मुरीद बयान कंदो आहे दुनिया में उस्ताद जो शान उन्हें जो शागिर्द ॿुधाईंदो आहे पर कुर्बान वञा पंहिंजे नबीअ सोणे तां दुनिया वारनि जा किस्सा दुनिया वारनि जा कानून दुनिया जे अंदर थियण वारा मामलात जेॾी महिल मदीने वारे साईं जे साम्हूं ईंदा आहिनि त दुनियावी कानूननि खे रब बदिलाए छॾींदो आहे जे महबूब मोहम्मद मीर ॻाल्हाईंदो आहे तो उन्हें जे कलाम के रब पंहिंजो कलाम बढ़ाए छॾींदो आहे रब फरमाईंदो आहे ओ महबूब सोना तू नथो ॻाल्हाई इन हुवा इल्ला वहयु यूहा तुंहिंजो कलाम नाहे त मूं रब जी वही आहे सुभान अल्लाह जिन महिल ॻाल्हि आमिना जे
लाल जी दिया पो रब फरमाईंदो आ दुनिया वारो ॿुधो ॾिसो मूं रब जे अॻियां चे बीहो त तव्हांखे पंहिंजे महबूब जो शान ॿुधायां तू रब आई तू खालिक मालिक आई मोहम्मद मीर त तुंहिंजो बानो आहे तुंहिंजो पैदा कयल आहे रब फरमाए ॿुधो बाना त अमी बि आयो पर मुंहिंजे नबीअ में ऐं अव्हां में फ़र्क़ु हे आहे जो मुंहिंजे महबूब जो शान मां रब बयान थो कयां अग्रियारा आहिनि अग्रियारा ॻाल्हाईंदा शान बयान कंदा पीउ जो पुटु शान ॿुधाईंदो मुर्शिद जो ख़लीफ़ो या मुरीद शान ॿुधाईंदो दुनिया वारनि जी तज़ीम उन जा नंढा बयान कंदा ॻाल्हियूं नंढा बयान कंदा पर रब थो फरमाए मां रब वॾो आहियां मालिक आहियां जोड़ण वारो मां रब जे कॾहिं ख़ालिक हुजण जे बावजूद जेकी तारीफ़ गायां त उहा ज़ात का आम ज़ात नाहे दुनिया वारो इन सां भेट मता कयो इन सां रीस न कजो इन जे साए में कद में मिलाए न बीहजो छाजे लाजो हे मुंहिंजो महबूब अहिड़ो त शान वारो आहे जो हर नबीअ खे हिन जे शान ॻाइण वारो बणाए मोकिलियो हुयो सुभान अल्लाह महबूब जी तारीफ़ अचे ऐं दिलि पर साईं थन करे मुंहिंजे मुर्शिद करीम फरमायो तौरात ज़बूर इंजील अंदर सिट्र सिट्र में तुझी वाखान नबी तौरात ज़बूर इंजील अंदर सिट्र सिट्र में तुझी सुरहान नबी सुभान अल्लाह कुरान जी हर हिक सूरत में ध्यान सां ॿुधजी कुरान जी हर हिक सूरत में तुंहिंजी सूरत जी वाखान नबी तौरात ज़बूर इंजील अंदर सिट्र सिट्र में तुंहिंजी सुरहान नबी आदम खां वठी ईसा ताईं हर पैगंबर पैगाम ॾिनो इछो अचण वारो आहे आख़िर में इछो अचण वारो आहे आख़िर में कुल नबियनि जो सुल्तान नबी तौरात ज़बूर इंजील अंदर सिट्र सिट्र में तुझी या रसूल अल्लाह तुझो हुस्न जमाल कमाल पिरी कयो रहम करम भला भाल पिरी तुझो हुस्न जमाल कमाल पिरी करी रहम करम भला भाल पिरी तुझो मट न मिसाल तुझो मिसल मिसाल मुहाल पिरी वह चेहरे जी चांटान नबी सुस्त थिया वेठा गाॾी मुंहुं हलाई आहे सफ़र मुंहुं कयो आहे थकी अमी पिया आहियो जेरन वांगुरु थी ॻाल्हायो तौरात ज़बूर इंजील अंदर सिट्र सिट्र में तुझी सुरहान नबी वणी हले कोन वणी रब करीम इरशाद फरमायो ए दुनिया वारो ॿुधो मां कान मुहम्मदुन अबा वलाकिन रसूल अल्लाह व खातमुन नबिय्यीन ओ इंसानो ओ रब जी मखलूक वारो ॿुधो मां कान मुहम्मद
मिठो मुहम्मद मीर पुट ॻाल्हि हिकिड़ी सम्झाया क़ुरान में 4 जॻहियुनि ते अल्लाह ताला मदीने वारे साईं जो नालो वरितो क़ुरान जी 4 जॻहियुनि ते घणियुनि जॻहियुनि ते 4 जॻहियुनि ते बाक़ी पूरे क़ुरान में किथे बि अल्लाह ताला मदीने वारे साईं जो नालो न वरितो आहे जे नालो वठण जी नौबत आई जिथे नालो वरतई त उन जॻह ते रब कमाल करे सुभान अल्लाह दुनिया वारनि खे ॿुधाई त जॾहिं मुंहिंजे नबीअ जो पहिरीं ॻाल्हि त अदब जे करे नालो न वठिजो मुंहिंजे नबीअ जो अदब जे करे नालो न वठिजो जे नाले वठण जी नौबत अचे नाले वठण जी ॻाल्हि अचे तज़किरो अचे त पोइ उन महिल मुंहिंजे नबीअ सुहिणे जे नाले सां गॾु मुझे महबूब या लक़ब ॾिजोसि छड़ो नालो न ठलो नालो न अकेलो नालो न जीअं अमी पंहिंजे यारनि खे सॾु कंदा आहियो अमी पंहिंजे दोस्तनि खे सॾु कंदा आहियो नालो वठी ओ फिलाणा ओ फिलाणा ओ फिलाणा नाला वठंदा आहियो मुंहिंजे नबीअ जी ॻाल्हि अचे त मुंहिंजे नबीअ जो नालो हरगिज़ न वठिजो मुंहिंजे महबूब जो अदब कजो अकरे वारो अदब कजो जे अदब कंदो त मां रब अॾे छॾींदो मां अल्लाह आहियां रब तो फरमाए मां अल्लाह आहियां पर जे मोहम्मद अमीर ते क़ुरान लाहियां थो उन महबूब जो नालो वठण बि मूं रब गवारा नाहे कयो पर जिथे नालो वरितो अथई न उते रब करीम तो फरमाए मुहम्मद रसूलुल्लाह ॿुधंदो वञ महबूब जो जिथे नालो वरितो अथई छा थो चवे मुहम्मद रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे पाण सां गॾाएसि थो पाण परे नथो करे दुनिया वारनि खे ॿुधाए थो मुहम्मद रसूलुल्लाह मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे अल्लाह जे करीब आहे मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम मुंहिंजो नबी मोहम्मद मिठो अव्हां में मर्दन में कंहिंजो बि पीउ नाहे वलाकिर रसूल अल्लाह बल्कि इहो अल्लाह जो रसूल आहे नालो वरतई नाले वठण खां पोइ छा थो चए वलाकिर रसूल अल्लाह इहो त अल्लाह जो रसूल आहे व खातमन नबीयन जे पुॼाणी वारो नबी आहे आख़िरी नबी आहे आख़िर में अचण वारो आहे नाले वठण खां पोइ ॿुधाए पियो त मुंहिंजो आहे पछाड़ी में अचण वारो आहे नबीयन जो सरदार आहे नालो त वरितई पर उन सां गॾोगॾु महबूब जी तज़ीम में अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाए त दुनिया वारनि खे ख़बर पवे दुनिया वारो अव्हां जॾहिं महिल महबूब जी ॻाल्हि कयो त मुंहिंजे महबूब जी तज़ीम सां ॻाल्हि कंदा वञो अस्वातकुम फौक सौतिन नबी मुझे महबूब जे आवाज़ खां आवाज़ मथां न कजो बुलंद न कजो जेकॾहिं आवाज़ मथां करे छॾियव अंतहबत आमालुकुम व अंतुम ला तशऊरून तव्हांजी ज़िंदगी जा अमल चट करे छॾींदुसि रुगो आवाज़ खां ॾाढियां ॻाल्हायव मुंहिंजे महबूब खां जे साम्हूं ज़ोर सां ॻाल्हायव मूं रब खे इहा ॻाल्हि बि नथी वणे जो मुंहिंजे महबूब जे साम्हूं अमी ॾाढियां ॻाल्हायो जे इएं कंदो अंतहबत आमालुकुम व अंतुम ला तशऊरून अव्हांजी ज़िंदगी जा अमल चट करे छॾींदुसि पर अव्हांखे ख़बर ई कोन पवंदी
ख़बर पवे त माण्हू घोड़ा घोड़ा करे न कंहिंजे घर में चोरी थी वञे माल मताओ खजी वञे मालिक खे ख़बर पवंदी त रड़ियूं कंदो ॻोठ वारो वारो कयो मदद कयो भॼो जंहिंजे घर में चोरी थींदी रड़ियूं कंदो कोन कंदो जंहिंजो सॼो ईमान हलियो वञे ख़बर पवेसि त रड़ कंदो या न कंदो रब थो फरमाए मुंहिंजे नबीअ जी ॻाल्हि अचे न मुंहिंजे हबीब जी जेॾी महिल ॻाल्हि अचे न मां रब तव्हांखे ख़बर ई कोन थियणु ॾींदुसि अवां मुंहिंजे महबूब जी बेअदबी कई न अव्हां जी ज़िंदगी जा अमल चट करे छॾींदुसि अव्हांखे ख़बर ई कोन पवंदी जे ख़बर पवे त वरी बि जन्नत में वञो न रड़ियूं कंदो वरी महबूब खां माफ़ी वठंदो जन्नत में ईंदो मां रब चाहियां ई नथो त मुंहिंजे नबीअ जो गुस्ताख़ जन्नत में वञे समझो या न समझो अल्लाह तो फरमाए त मां रब चाहियां ई नथो त इहो बदबख्त जन्नत में घिड़े जेको मुंहिंजे नबीअ जो गुस्ताख़ हुजे हाय हाय तव्हीं ॾिसंदा त मुंहिंजे नबीअ जा गुस्ताख़ हूंदा ॾाढियूं बि वॾियूं हूंदा पोइ गुलाम नबी मलेसर चयो न मुछां पाड़ा पटियल जंहिंजो निरड़ गठल मुछां पाड़ा पटियल जंहिंजो निरड़ गठल पिनियुनि ते जंहिंजी कांच सिबियल सो पकल हावी आहे जंहिंजे मुंहं में नीमत नाहे सुभान अल्लाह असीं कंहिंते तनक़ीद न आहियूं कंदा पर महबूब जी ॻाल्हि अची वञे त महबूब जे बेअदबनि खे त वाखो कबो न कबो या न कबो मुंहिंजे पीउ जो गुस्ताख़ हुजे तूं वरी भाकुर पाए हे अदा भाई पाण अहिड़े औलाद खे त घरोड़े पुछो ॾिजे न छा जो महबूब जो गुस्ताख़ हुजे असीं बिटा भाकुर पियो अहिड़े माण्हू जी असांखे ज़रूरत ई कोन्हे अलाह करे वञी ख़ुशि हुजे पंहिंजे ख़र्च ते असीं उन्हनि सां गॾु हूंदासीं जेके चवंदा ही ॿार बचा घर दर ही सिर्फ़ अव्हांजो या रसूल अल्लाह ही ॿार बचा घर दर ही सिर्फ़ अव्हांजो जे मदीने में मोटियो है उते मुंह पे अर्ज कया ही बार बच्चा घर तर ही सिर्फ वहां जो जहलाती थम लालन सा तोड़ निभाई दिस कयो दिल बर अल्लाह शायर जो गयो दिल बर साईं छो त शायर जो बि ॻाल्हि यादि अची वई आहे दुनिया में सभ खां वॾे में वॾी जेका नेमत आहे न उहा मदीने वारे साईं जी मोहब्बत ॻाल्हि यादि कयो वरी मां वरजायां थो दुनिया में सभ खां वॾे में वॾी जेका दौलत आहे न उहो ॾोकड़ न आहिनि सोन न आहे मिल्कियत न आहे पुट न आहिनि धीअरूं न आहिनि ज़मीन जाइदाद न आहे दुनिया जी वॾे में वॾी जेका नेमत आहे वॾे में वॾी जेका मिल्कियत आहे उहा मदीने वारे साईं जी जंहिंखे मदीने वारे साईं जी मोहब्बत मिली वई अकरे शरीफ़ वारो ॿुधो जंहिंखे मदीने वारे साईं जी मोहब्बत मिली वई दुनिया बि उन जी भली आख़िरत बि उन जी भली महशर बि उन जो भलो जन्नत बि उन जी भली जंहिंखे मदीने वारे साईं जो पाड़ो ऐं मोहब्बत मिली आशिक़ चवंदा आहिनि न मीर आया न पीर आया न मीर दर जो सही फकीर आया सही नमीर आया
वॾी दौलत वारा आहिनि, वॾी हिम्मत हशमत वारा आहिनि, वॾी ताक़त वारा आहिनि। जेसि ताईं जिस्म में सघ आहे त ताक़त बि आहे। हिकिड़ो वक़्तु ईंदो जो माण्हुनि जी टेकुनि ते उथंदा आहे न। जीअं जीअं कुराड़ो थींदो तीअं ताक़त वेंदी मोकिलाए। अखियुनि जी निर्त मोकिलाईंदी, कननि जी समात मोकिलाईंदी, ज़बान में लड़खड़ाहट अची वेंदी, ज़बान जी तेज़ तखी तलवार जेका ज़बान हुई उहा आस्ते आस्ते झीणी थींदी वेंदी। हथ में लठ खणंदो, जिस्म में फरकणी पइजी वेंदी। इहा ताक़त इते मोकिलाए वई। हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो इन ताक़त जो इते ई बसि ख़तमु, वञी क़बर जो महिमान। दौलत आहे, अॼु पैसो आहे, ॾोकड़ा किरोड़ रुपया आहिनि, वॾियूं वॾियूं गाॾियूं आहिनि, वॾा वॾा महल आहिनि। हिकिड़ो ॾींहुं ईंदो जो महल बि हिते, गाॾियूं बि हिते, बैंक बैलेंस बि हिते, हमरा कफ़न में हथे ख़ाली क़बर। दौलत बि वई, ताक़त बि वई। वरी असां दुनिया में पुट आहिनि, धीअरूं आहिनि, औलाद आहे, मुंहिंजे पुठियां पुठ मुंहिंजा माइट आहिनि, अज़ीज़ आहिनि, ॾाढा आहिनि। हमरा हिकिड़ो कंहिंखे मार पे कढे त पोयां हिकिड़े हमरा चयो अड़े मतां मतां मारी हिनखे। चई छो? चई हिन जी पुठ ॾाढी अथई। ये पुठ ॾाढी आहे त धून कुटींदो अथनि। पोयां ताक़त हूंदी न, औलाद जी ताक़त, राज्य रैयत जी ताक़त, को बुरफ़त आहे त बुरफ़तनि जी ताक़त नहीं जुदा आहे। हा साईं बिल्कुलु। हर कंहिंजी पंहिंजी राज्य रैयत जी ताक़त आहे। पर हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो जो इहे राज्य वारा बि खणी चवंदा था मिटी में उछलाए डप न करे वञे। आहे या नथो चवे? नथो चवे। राज बि मोकिलाए वियो, रैयत बि मोकिलाए वई, पैसो बि मोकिलाए वियो, दौलत बि मोकिलाए वई। माण्हू त उहो सखणो वञी क़बर में पियो न। पर यादि रखो, क़बर में जो रसंदव न, ये दाढ़ी मुबारक गॾु अथव महबूब जी सुन्नत। ये दाढ़ी तोखां केरु कोन फुराईंदो। महबूब जो दुरूद तो पढ़ी न, इहो दुरूद तोखां केरु बि कोन फुरींदो। तो निमाज़ पढ़ी न, इहा निमाज़ तोखां केरु बि कोन खसींदो। मदीने वारे साईं जे इश्क में नातूं तो पढ़ी, मथां मीलाद अचे तो तूं मीलाद में जुलूस कढंदे, रैलियूं कढंदे, नातूं पढ़ंदे। इहा मोहब्बत तोखे क़बर में बि कमी ईंदी। क़बर में वेंदे अबो बि वियो, अम्मा बि वई, भाउ बि वियो, माइट बि विया। क़बर में सभिनी साथ छॾियो। जीअं क़बर में पहुते मलाइका ईंदा, चवंदा मन रब्बुक, तुंहिंजो रब कहिड़ो आहे, मां दीनुक, तुंहिंजो दीन कहिड़ो आहे। पर्दा हटंदा, मदीने वारे साईं जी सूरत साम्हूं मलाइका पुछंदा मां कुंत तक़ूलु फी हक़ हाज़िर रजुल li मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हिन नबीअ जे बारे में छा चवंदो है? ईअं कोन चवंदा त सुञाणी थो या नथो सुञाणी, चवंदा हिन लाइ छा चवंदो है। जे हूंदो आशिक, महबूब जो सना खान खादिम जड़ो, ॿुधी बि चवंदो त हे मलाइको ॻाल्हि कहिड़ी था कयो। इन पीरीअ जो त सॼी ज़िंदगी नातूं ॻायूं अथनि, इन पीरीअ जे मथां सॼी ज़िंदगी दुरूद पढ़िया अथनि। हटो त महबूब जा कदम चुमा। मुझे मुर्शिद वारा साॻिया लफ़्ज़, न मीर आया न पीर आया, नबीअ जे दर जो फ़क़ीर आया। साईं न मीर आया न पीर आया, नबी जे दर जो फ़क़ीर आया। गुलाम इब्ने गुलाम आया, इहा ई मुंहिंजी सुञाण आहे। गुलाम इब्ने गुलाम आया, इहा ई मुंहिंजी सुञाण आहे। संदन जो नौकर गरीब छोकर, संदन जो नौकर संदन ई आशिक हसीब आया। जॾहिं खां जानिब जो दर बदो थम, न रही न मूंखे आकाण कंहिंजी। हिकिड़े यार जो सहारो वरितमि, हिकिड़े यार जो आसरो वरितमि, हिकिड़े यार जो दर वरितमि, दामन वरितमि। जॾहिं खां जानिब जो दर वतो थम, रही न
तवंगर न आया ताजिर न की तवंगर सदन नीनो कर वकील आया ये महबूब जे कदमनि ते किरिया आहियूं न सुञाण इहा थी वई आहे हाय हाय दिलबर साईं केर दिलबर साईं वो जेको मदीने वारे साईं जो खादिम दौलत वारनि जी इज़त उन्हनि जी दौलत जे करे थींदी आहे